नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटके में खबर ॾींदा हलूं तो सैपको चीफ सखर चौधरी मोहम्मद असलम, सुपरटेंडेंट इंजीनियर सखर फरहान मलिक जी हिदायतुन ते सैपको ऑफिस घोटकी में बिजली सार्फिन जी शिकायतुन जी ازالي लाइ खुलियल कचहरी मुनक़िद कई हुई, जंहिंमें एक्सचेंज सैपको घोटकी इरशाद अली, बलोच SDO 1 निसार अहमद, चाचड़ SDO 2 जुल्फकार शेख, SDO खानपुर महर अब्दुल गफार, लाड़क RO लाला इमामदीन, पठान असदुल्ला मेमून समेत ॿियनि अमलदारनि शिरकत कई। उन मौके ते बिजली सार्फिन ओवर बिलिंग जी शिकायत कई, जंहिं बाद 400 खां वधीक सार्फिन जे बिलनि खे दुरुस्त करे 40 लख रुपया माफ़ कया विया, जॾहिं त 3 लख रुपयनि खां वधीक वसूल बि कया विया। उन मौके ते खुलियल कचहरी दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे एक्सचेंज इरशाद अली बलोच चयो त खुलियल कचहरी में 400 खां वधीक बिजली सार्फिन जा बिल दुरुस्त कया विया आहिनि ऐं बिजली जे बाक़ीदारी लाइ 30 लख रुपयनि जी वसूली कई वई आहे। हिन चयो त बिजली चोरनि खिलाफ सख्त ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान गैर कानूनी कनेक्शन कटे हज़ारी मीटर तार पिण कब्जे में वरती वई आहे। हिन चयो त बिजली चोरी जी इजाजत कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। जेको बि शख्स या सैपको जो अमलो बिजली चोरी में मुलविस निकतो, उन खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।